अपडेट कनासी कराची खास सिंध हुकूमत ऐं एहतजाज कंदड़ ट्रांसपोर्टर्स विच में ॻाल्हियूं कामयाब थी वियूं। ट्रांसपोर्टर्स एसोसिएशन जे वफ़द सीनियर वज़ीर शर्जील इनाम अहमद सां मुलाक़ात कई। निसार हुसैन जाफ़री ऐं ग़ुलाम यासीन नियाज़ी जी सरबराही में वफ़द सूबाई वज़ीर सां ॻाल्हियूं कयूं। मुलाक़ात दौरान शब्बर मलिक, हाजी यूसुफ, जान आलम फज़ल ऐं ॿिया मौजूद हुआ। अपडेट कनासी मुलाक़ात में ट्रांसपोर्टर्स पारां सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमर के मसलन के हवाले से आगाही ॾिनी वई। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमर तरफा ट्रांसपोर्टर्स के ख़दशा ख़त्म करण की ख़ातिरी ट्रांसपोर्टर्स के ख़दशन के ख़त्म करे मसलन के हल कयो वेंदो। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमर एहतजाज वारे हंधि पहुंची वियो, अॻवाड़नि सां ॻाल्हियूं कयो। ब्रेकिंग न्यूज़ आया असां शेयर कंदासीं। सिंध हुकूमत एहतजाज कंदड़ ट्रांसपोर्टर्स विच में ॻाल्हियूं कामयाब थी वियूं आहिनि। आवाज़ अहम खबर शेयर कंदासीं। ट्रांसपोर्टर्स एसोसिएशन के वफ़द जी सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमर से मुलाक़ात थी है। निसार हुसैन जाफ़री ऐं ग़ुलाम यासीन नियाज़ी की सरबराही में वफ़द जूं सूबाई वज़ीर सां ॻाल्हियूं थियूं। एक बार अभी है ब्रेकिंग न्यूज़ में असां शेयर कंदासीं। मुलाक़ात दौरान शब्बर मलिक, हाजी यूसुफ ऐं ॿिया अॻवान मौजूद हुआ। मुलाक़ात में ट्रांसपोर्टर्स पारां शर्जील इनाम मेमर के मसइलनि जे हवाले सां आगाही ॾिनी वई। नाज़रीन अवांखे आगाह कयूं पिया। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमर जो चवणो त असांखे ट्रांसपोर्टर्स जे नुक़सान जो एहसास है, अज़ालो कयो वेंदो। अपडेट कनासी सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमर तरफा ट्रांसपोर्टर्स के ख़दशा ख़त्म करण की ख़ातिरी कराई। ट्रांसपोर्टर्स के ख़दशन के ख़त्म करे मसलन के हल कयो वेंदो, ये चवण है सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमर जो।